अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है उम्र जे मुतालिक। पंहिंजे मुल्क जो हिकिड़ो सुवाल है, पंहिंजा हिकिड़ा वीचारा अज़ीज़ उमिरि लाइ करे पुॼनि था मीकात था एहराम ॿधूं, एहराम ॿधण खां पुठियां मांदा थी पिया, पोइ थियो ईअं जे एहराम उतारे इन खे सिबियल सिलाई वारा जेको सामान्य लिया कपिड़ा हुआ उहे पहिरायूं। जॾहिं हू नानिमरा चङा भला थी पिया शफ़ाया, पोइ वरी एहराम ॿधूं उमिरो कयूं। असल मूंखे पुछ में इहा आयो आहे त एहराम ॿधी अने वरी एहराम उतारे सिबियल लिया सिलाई थियल लिया पहिरणु तंहिंजो कहिड़ो हुकुम आहे। हिते इन महिल अमाल बिनियात उज़ुर हो। अच्छा, जेकॾहिं इनखे चवाइजे थो हलाल थी वियो, इनखे हलाल चवाइजे थो, हलाल थी वियो। एहराम उतारे ॿिया लिया पिंड जा पहिरें ई शख़्स थी वियो हलाल, कुरो इहे हलाल थी वियो त शरअन इहे हलाल थियण इन जो आहे या एहराम में बाक़ी रहियो खपे। जे हालत जी वजह से ना सम्झ जी वजह से जेकॾहिं इन एहराम उतारे ॿियो लिबास पहिरें गिड़े त कीअं पण इन मथे वांदो न आहे। जीअं त हिकिड़े हदीस में अचे थो जे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े शख़्स खे ॾिठो जे एहराम पहिरियों जुब्बे जो एहराम पहिरियों अने उन मथे थोरो खनि ख़ुशबू जो पण कीअं असरु कयूं त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूं जुब्बो उतारे विझ अने जेको ख़लूक हिकिड़ी ख़ुशबू लॻाए इन जो असरु धोई विझ अने पिंड जो उमिरो जारी रख। जेको उमिरो करण वारा हज करण वारा अमल कई था ई जारी रख। हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदिये जो हुकुम न ॾिनो, उन इंसान जी सम्झ जी वजह से, यानी उहो सम्झी न सघियो, उन जी जहालत जी वजह से, नादानी जी वजह से हुकुम कीअं न ॾिनो फिदिये जो। पाण हिनटाणे पाण खे ख़बर रही जे एहराम उतारियो न खपे। हाणे जेकॾहिं इन जी पाण मजबूरी सम्झूं, उज़ुर सम्झूं, तव्हां पण की न की से पंहिंजी कोताही इन में लिखाजे थी। लिहाज़ा मुंहिंजे हिसाब सां इन मथे फिदियो लागू थींदो। हाणे फिदियो चवंदा आहियूं, फिदियो को वॾो एॾो इन मथे भार न आहे, सफ़ा आसानी आहे। ही 3 रोज़ा रखे त हली वञे, लॻातार रोज़ा रखे ई जिन लाइ बहितर आहे। जे 3 रोज़ा न त असां ॼण 6 मिसकीन खे खाराए छॾे, 6 फ़क़ीर खाराए छॾे न, अधु हर मिसकीन जो अधु सा खुराक आहे। अधु सा जेको पाण रमज़ान में हलायूं था, हिकिड़ी माप आहे सा। अच्छा, जेकॾहिं अञा इन वटि इस्तिताअत वे त हिकिड़ी ॿकरी ज़बह करे उते मके में ई विराए छॾे, उते खाराए छॾे। हिन हालत सूरत हाल में इनखे फिदियो अदा करणो पवंदो। न फिदियो रोज़नि जी शकिल में रहियो अथवा मिसकीन खे खाराए, पोइ 3 नंबर ते ॿकरी अचे थी। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।